सुन कर चहचहे नसा भला क्यों चुप रहे। लाज़िम है उस पर यूं कहे सल्लो अलैहि वालिही। मौला यसल्ले वसल्लिम दाइमन अबदा अला हबीबिक खैरुल खल्क कुल्लिहिम। हमदाई सलवात खां बाद काबिले तकरीब ज़ी वकार उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐ मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाई। अल्हम्दुलिल्लाह असांजे प्यारे भा अदा अब्दुल रऊफ़ हजाम ऐं संदस बिरादर जे तरफ़ां अल्लाह पाक जल्ल जलालहू जे तरफ़ां पुट जी नेमत मिलण ते शुक्रानो अदा कंदे इन्ही खुशीअ जे मौके ते बिनी जहानन जे सरदार जी महफिल मीलाद मल्हाई आहे, जेका असांजे प्यारे भा मुजाहिद अहले सुन्नत खतीब अहले सुन्नत से मौलाना दोस्त अली ताहिरी मुद्दज़िल्लहुल आली जे मिठन बोलन से काफी देर खां जारी है। दोस्तों असां तवां हेड़न महफिलन में ईंदा आहियूं ये बत्ती हिन ते हलंदी अज थोड़ी गर्मी बाहे हाणे सही जज़ाक असांजे सिंध में ठट्टे शहर में हिकिड़ो बुजुर्ग गुज़रियो आहे। शायद उन्हनि जा लतीफ़ा उन्हनि जूं ॻाल्हियूं पाण वटि बलोचिस्तान में भी पैतल हुजनि। नालो आहे वतायो फ़कीर। नालो त वतायो फ़कीर आहे। पेरी गैर मुसलमान हो पोइ मुसलमान थियो। मुल्तान शरीफ में बुजुर्ग गुजरियो आहे पीर गौसल आलमीन रहमतुल्लाह अलैह। उन्हनि जो साईं आखिरी खलीफो मिसाल खां अॻ में ॿुधायां नाले जो फ़कीर हो, बाक़ी चोटी जो खुदा जो वली हो। रली पाइंदो रली जेके पान दबर ठट्टे में गुजारे वियो वो माण्हुनि उहा रली लाए वताए फ़कीर जे मथां लाड़े छॾी। गैर मुसलमान बची विया, मुसलमान बची विया।
गैर मुसलमानन चयो त असां जो आ असां इनके साड़ींदासीं मुसलमानन चयो न असां हिनन खे दफन कंदासीं गाल झेड़े ते झगड़े ते अची पती त वतायो फ़कीर टुप ॾेई उथी बीठो रली कुल्हे ते रखी चदा अवां खे शाबस अवां विड़ो न मूं मरण ताईं हथ खटो हाणे उत मरद जित मुंहिंजा सुञाणो जेके मूंखे सुञाणो पोइ पाण टंडे अल्लाह यार हली उते गुज़ारे यानी एॾो ताक़तवर वली हो सो पंहिंजी अमड़ खे चई त मां मूंखे इजाज़त ॾे त आऊं वञी मेलो घुमी अचां पाण वटि मशहूर मेलो साईं फिदा हुसैन शाह बादशाह जो आहे साईं अब्दुल्ला शाह गाज़ी आहे बुजुर्गनि जा मेला लॻंदा आहिनि दुनियावी मेला बि लॻंदा आहिनि मां सोचो त आहे साधो किथे वञाई जी न वञे गुम न थी वञे मां चयो पुट तोखे इजाज़त कोन थी ॾियां सादड़ो आहीं किथे भुलिजी वञे वञाइजी वञे तॾहिं मां खे चयां मां जे अहिड़ो ख़तरो आहे त मुंहिंजे पेर में अगड़ी ॿध को टुकड़ो ॿध कपिड़ो जेकॾहिं गुम बि थी वञा त किथां न किथां विंदर मां उथल मां हब मां पुछा गाछा ते मिली वेंदसि पोइ मां पेर में ॿधी अगड़ी वतायो वियो मेले में हुत वेठो हुत लेटियो हुत चांहि पीतई हुते कचहरी कंदे वो पेर में जेका मां अगड़ी ॿधल हुई ॿधी हुई उहा खुली जो वई त पासे वारनि खां पुछा कि अदा अवां वतायो फ़कीर ॾिठो उन्हनि चयो वतायो त तव्हां आयो चिन हुन के पेर में अगड़ी ॿधल हुई पर वरी आयो घर तस्दीक करण घर जे ॿाहिरां भी सॾ कई त वतायो आयो आहे मां जीजल आवाज़ सुञातो ॿाहिरि दर खोले निकिरी चई पुट वतू त तूं आई चया मां पोइ पक अगड़ी वारो वियो मूंखे अगड़ी ॿधल न आहे मां चयो पुट अगड़ी वई हूंदी किथे खुली ख़ैर आहे तॾहिं जेको जवाब वताए ॾिनो वरी उन जो जवाब मां ॾिनो इहो जवाब सोन जे पाणीअ सां लिखल वताए चयो अम्मा अहिड़ी कमज़ोर अगड़ी थोड़ी ॿधबी आहे अगड़ी अहिड़ी मज़बूत ॿध हिन मेले में खुली ख़ैर चयो पर मौलाना दोस्तरी वारा चवनि था त वॾो मेलो त अञा लॻंदो आख़िरत जो क़यामत जे ॾींहुं वॾो मेलो लॻंदो जिते सारी मख़लूक उथंदी मां अगर अहिड़ी कमज़ोर अगड़ी उत खुली त पोइ वताए जो ख़ैर पोइ वतायो तोखे कोन मिले तॾहिं मां चयो पुट एड़ी अगड़ी पक्की ॿधराणी आहे त मदीने वारे साईं जी मोहब्बत जी अगड़ी ॿधराए या कई बुजुर्ग वलीअ जे निस्बत वारी अगड़ी ॿधराए उहा निस्बत वारी अगड़ी साईं करीमन जे मोहब्बत वारी अगड़ी ये एड़ियूं मजबूत आहिनि न हित खुलंदियूं न कब्र में खुलंदियूं न आख़िरत में खुलंदियूं त हेड़नि प्रोग्रामनि में ईंदा आहियूं शाल का अगड़ी ॿधी
शाल हुन मेले में न खुले। दोस्तों असां तव्हां सब दुआगी आहियूं अल्लाह सैयद अब्दुल रऊफ हजाम जे हिन खुशी के कबूल फरमाए, शुक्राने के कबूल फरमाए। मिलाद शरीफ जी निस्बत वाली महफिल शाला मदीने जे साईं जी बारगाह में कबूल पवे। अल्लाह से अदा जे बचड़े के नव मौलूद के वडी हयाती अता फरमाए, माइटन जे ला नेक साले बनाए, सेहत वारो बनाए। अल्लाह नंढड़े के बीमारी न मुसीबतन आफतन खां, नाज़रू जे नजर खां, हासद जे हसद खां, जादूगर जी जादूगरी खां बचाए। अल्लाह पाक अदा अब्दुल रऊफ हजाम जे बचड़े के खुदा नेक साले बनाए। इन्हीं मौके ते दोस्तन जो इसरार हो नमाज ते ॻाल्हाए जे, कुछ हकन हुकूकन ते ॻाल्हाए जे, पर अग में जे मौजू ते महफिल साईं करीमन जो मिलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जिया साईं बरादर दोस्तरी फरमायो ते ही जका खुशी मलाई वया जे तरीके से यो तरीको तमाम कुरान हदीस जे मुताबिक हाने मुंह जका आयत पढ़ी आ उन जी आवां के माना बुधाईंदुस। अग में मूसा हिकड़ी सलात गरजी पढ़ायो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह व अम्मा बिनिअमति रब्बिका फहद्दिस। अल्लाह सल्लल्लाहु फरमाए तो जदे मां रब पारा अवां के का खुशी नसीब का नेमत मिले तपो तवा शुक्राने तौर पर खुशी मनाओ, खुश जेकॾहिं तव्हां खे दुख मिले गम मिले त रब ये कोन फरमाए त तव्हां गम मल्हाए जो न फरमायूं तव्हां सब्र। तव्हां सब्र कंदा त तव्हां खे उहो सवाब मिलंदो जंहिंजो मट को सवाब हूंदो। सब्र तो जदे सब्र गम ते सब्र करण जो सवाब बगैर हिसाब जे कलमन सां आयो, यानी बगैर हिसाब जे अजर मिलंदो। त पोइ अल्लाह जे नेमत ते खुश थियण, शुक्र करण मुंहिंजा प्यारा उन ते अल्लाह से केतिरो सवाब अता फरमाए। सिर्फ असां तव्हां दस्तरखान ते मानी खाधी, मानी खाई वो चयोसी अल्हम्दुलिल्लाह, उन मानी जो हक अदा करे। हाणे अल्लाह सीनो फरमाए जॾहिं नेमत मिले तो खुशी कयो। ऐं खुदा पाक जूं नेमतूं केतिरियूं अल्लाह से फरमाए
अल्लाह पाक फरमाए तो वैन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। मुझो अवां ते एतिरियूं नेमतूं एतिरा इनाम जो तव्हां ॻणियो त ॻणी न सघंदो। पर किन बुजुर्गनि लिखियो आहे त अल्लाह जूं एॾियूं नेमतूं भलायूं जेकॾहिं समुंड जे पाणीअ खे मस कजे, दुनिया जा टोटल वण अॻे कलम हूंदा वण जा ठहियल, टोटल वण कलम कजनि, टोटल माण्हू लिखण वारा थियनि, ऐं जेॾी ख़ुदा जी ज़मीन आहे एतिरो पन्नू हुजे कागज़, लिखण वारा थकजी वेंदा, मस खुटी वेंदी, ज़मीन जेॾो पन्नू भरिजी वेंदो, माण्हुनि जी उम्र ख़त्म थी वेंदी, कलम टुटी वेंदा, अल्लाह जूं नेमतूं लिखी न सघंदा। हाणे एतिरियूं अल्लाह जूं नेमतूं हुकुम बीठो आहे त ख़ुशी बि कयो। असां खां पढ़जे 5 वक़्त सो एतिरियूं नेमतूं उन्हनि जो हक़ अदा किथां थींदो। मूंखे कल्ह या टियों ॾींहुं मुंहिंजो प्रोग्राम हुयो मीहड़ राधण, त हिकिड़ो साईं सजन सिंह बादशाह जो फ़कीर मोहम्मद इकबाल ताहिर, उन असांजो ॿुधो जलसो ॿियनि जो, पर असांजे इस्तक़बाल जे लाइ मीहड़ होटल दुआ उते रोड ते अची बीठो, ऐं कम से कम 5-8 क़िस्मनि जा त बिस्किट, केक, चाहे दूध पती, पर हुनजी निवड़त मिलण अहिड़ो जो असीं हुनखे बार बार पिया चओ अदा शुक्रिया, अदा तुंहिंजो वॾो थोरो वॾो अहसान। पर के माण्हू चांहि जो को बि दोस्तनि खां पीअंदा आहिनि, बोतल पीअंदा आहिनि, ॿाहूं ॿुधंदा, अदा तुंहिंजो वॾो थोरो। आऊं थो चवां त इहे ॿाहूं त रब जे अॻियां ॿुधजनि जंहिंजो किरोड़ी नेमतूं आहिनि, जंहिंजा किरोड़े थोरा आहिनि, इहे मस्जिद में वञी हथ ॿुधजनि। अल्लाह साईं तुंहिंजे अॻियां बीठो आहियां, ॿाहूं ॿुधी, तुंहिंजो शुक्र आहे जो तूं मूंखे नवाज़ियो, तुंहिंजो मुठी अहसाननि करम नवाज़ियो। पर कॾहिं बि असां इहो सोचे मस्जिद में वञी ॿाहूं कोन ॿुधियूं त रब तुंहिंजो शुक्रियो, तुंहिंजूं नेमतूं, तुंहिंजा अहसान, तूं असां सां भलायूं कयूं, असां लाए बि न पुॼूं, ॻाए बि न पुॼूं, लिखी बि न पुॼूं, ॻणे बि न पुॼूं, एतिरा अल्लाह पाक जा थोरा। प्यारा मुसलमान भाइरो, हाणे एतिरियूं नेमतूं, कहिड़ी कहिड़ी नेमतूं शुक्रियो अदा कंदासीं। उलमाए किराम फरमाइनि था अल्लाह साईं ईमान वारनि खे आसान रस्तो बनाए ॾिनो, कहिड़ो त ईमान वारो तव्हां हर नेमत जो न शुक्रियो अदा करे सघंदा, न तव्हां ख़ुशी मल्हाए सघंदा। हाणे हिकिड़ो कमु कयो, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बास फीहिम रसूला। जेके बि अव्हां खे नेमतूं मिलियूं उहे सभु सदके मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजो हबीब न चए अव्हां खे कहिड़ी नेमत मिली। मोहम्मद के दर से ये सब कुछ मिला है, कसम है खुदा की, खुदा खुद मिला है। महेशर रहमतुल्लाह अलैह फरमाए तो खुदा मुस्तफा के न
पैदा करे हा न जन्नत हुजे हा न दोज़ख भरे हा। बी जाते फरमाई हर खुदा जो मेहरबानियूं आ मगर हिकड़ी घड़ी ये भला महबूब पई जो कई दिनू कई खे खड़ी। तो हाणे जेके भी नेमतूं वे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके। उलमाए किराम फरमाइंदा अल्लाह पाक एहसान जानायो तमू अवा में पेंजो महबूब मोकले अवा ते थोरो कयो आ थोरो ईमान वारो थोरो छाजे ला रब जानायो इन जे ला अवा मुझी हर नेमत जी खुशी अदा करे कोन था सगो अवा हर नेमत जो शुक्रियो अदा करे कोन था सगो। हाणे हिकड़ो कम कयो मुझे महबूब जे मिलण जी खुशी में तवा नंढो वड्डो मीलाद मल्हाए महबूब जे मिलण जी खुशी मल्हायो ऐं चो फज़ल रब्बुल उला और क्या चाहिए फज़ल रब्बुल उला और क्या चाहिए मिल गए मुस्तफा और क्या चाहिए। मुझे महबूब जी खुशी मल्हायो मीलाद मल्हायो समझो तवा हर नेमत जी खुशी मल्हाए चुका हर नेमत जो शुक्रियो तवा अदा करे छो तो सभिनी नेमतुन जी सरदार नेमत मदीने जो मीर अल्लाह जे महबूब जे दरदा असां के दीन इस्लाम मिलो महबूब करीम जे दरदा रमजान कुरान मिलो मुझा प्यारा अल्लाह पाक जी हर नेमत असां के मदीने वाले मीर जे दरवाजे ता मिली या वरी साईं जे सदके मिली। हाणे अल्लाह साईं इशारो फरमायो त हर खुशी तवा कोन मल्हाईंदा हाने सिर्फ मदीने जे मीर जे मिलण ते खुशी मल्हायो उन जो नालो मीलाद मीलाद कयो मां रब समझदुस अवा मुंहिंजी नेमत जी हर खुशी मल्हाए छॾी। ऐं वरी महिरबानी त जिते सुहिणे महबूब जो मीलाद थींदो उते अल्लाह जा महबूब पाण ई दहली में मुझा प्यारा मुसलमान भाइरो हिकड़ो बादशाह गुजरियो आ बादशाह वो बादशाह हर साल 12 रबीउल अव्वल शरीफ जे मौके ते अल्लाह जे मिठड़े महबूब जे मिलण जी खुशी में पंहिंजे घर में मीलाद शरीफ कंदो हो। वो पासे में हिकड़ी गरीब माई रहंदी उन पंहिंजी न्याणी के चयो पाण गरीब आहियूं पाण त मीलाद एडो वडो मल्हाए कोन था सघूं पर हाणे पाण हली
उन मीलाद वारे जलसे में वियूं आलिम ईंदा खतीब ईंदा सुने रसूल जी तारीफ़ कंदा अल्लाह जे हबीब जा मौजज़ा बयान कंदा हली ॿुधी अचूं जने इन इरादे सां उते आयूं त बादशाह जे चौकीदारन उन माईअ खे झलियो तोखे अंदर इजाज़त नाहे अवां जा पेर उघाड़ा कपड़ा अवां जा मेरा अंदर त वॾनि हाकिमनि जूं मायूं ईंदियूं वज़ीरनि जूं ऐं वॾे तबके जा माण्हू ईंदा मतां अवां उते पिलो अवां जे लाइ इजाज़त नाहे हाणे जॾहिं ॿई मोटियूं मां धीअ त धीअ चयो मां खे चया मां छा असांजो पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बादशाह मिलाद खुशी मल्हाईंदा उते ईंदा छा गरीब जे कॾी गरीबाने हिसाब सां महबूब जो मिलाद कन त पोइ सोनू हबीब ईंदो या कोन्हे मां चवण लगी पंहिंजे न्याणी खे लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम मुझी न्याणी असांजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी सां प्यार कंदो आहे पर गरीबन सां त अञा घणो कंदो आहे साईं दुआ घुरी मुंहिंजा मौला गरीबन में पैदा कर मौत अचे त गरीबन में अचे क़यामत जे ॾींहुं उथां त मिस्कीन मूंसां गॾु गरीब मूंसां गॾु महबूब मेहरबान तने न्याणी चयो अम्मा अध किलो पान भी चांवर वठी घर में भत्त जी देगड़ी रजियूं थियूं साईं निजामुद्दीन औलिया जे मदरसे मजा बटे बार घुरायूं ना तू पढ़न यासीन पढ़दा सोने हबीब जो मिलाद पान अहिड़े तरीके सां था मल्हायूं माई धीअ वठी वयूं चांवर भत रधियाऊं बार घुरायूं नातूं पढ़ायूं तिलावत कलाम पाक सूरत यासीन मिलाद हले बिनी जानते बादशाह वट भले पियो गरीब माई जे घर भले पियो हुन वडे जलसे जी सिदारत साईं निजामुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैह कंदा हुया साईं पंहिंजे मदरसे मां हलिया खलीफा गल्लोहा अचन पया बादशाह जे मिलाद में ईदे ईदे रस्ते में उन पोड़ी माई जो घर आयो साईं निजामुद्दीन औलिया जने उन माई जे घर वट पहुतो त पंहिंजे पेरन मां जुती कढी बाऊं बधी माई जे घर जे दर ते चवण लगो या नबी सलाम अलैका मिलाद अगते बादशाह जे घर पान फरमायो मिलाद अगते पर मिलाद वारो साईं हिन माई जे मिलाद में लख मुबारक मोमिनो अज हित बसरहान पंहिंजे हिन मिलाद में आयो मोहम्मद पानवा लख मुबारक लख
लख मुबारक मोमिनो अज हिते बसुरहानवा पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पंहिंजे हिन जलसे अंदर आयो मोहम्मद पानवा रहमतन जी बूंद सारी रात में वसती रही अरशता नूरी मलाइक हिन मिलाद में आया नहीं जलसे में जिब्रील आयो अदा राहिल जे खुशी में जिब्रील आयो सुहने अरबिय सानवा पंहिंजे हिन मिलाद में आयो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। तो प्यारा मुसलमान भाईरो अज अदा अब्दुर्रऊफ उनजा घर वारा गोठ वारा बच्चे जा दादान का नानान का सारी बरादर मुबारकबाद जे लायका जन वट अज अल्लाह जो सोनो हबीब हली आयो महबूब आयो इन खां वधीक ॿियो छा खपे। ऐं मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो अल्लाह से फरमायो इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। रब तो उहे बाना जन दुनिया में वनी चयो असा जो रब अल्लाह है जेको आलम अरवाह में वायदो करे उठा उन दुनिया में पारियो दुनिया में वनी चयो त संजो रब अल्लाह पो इन्ही राह में इन्ही रास्ते में उहे मोमिन मुसलमान आजमाया वया। प्यारा मुसलमान भाइरो के यार दोस्त चवंदा के मानू चवंदा त ही कम करे आ ही गायणो घुराया। प्यारा मुसलमान भाइरो वो सब कुछ थिया हे खर्च सा प्रोग्राम थिया हो थिए हा एड़ियूं गालियूं जो दोस्तन जो मजबूरियूं जो माइटन जो मजबूरियूं पर सुमस्तकामू वे मोमिन पंहिंजे सिधे रस्ते ते कायम थी बीठा। उन्हनि चयो बाबा कुछ असा के अल्लाह है अल्लाह जो रसूल असी महबूबन जो मिलाद अल्लाह जो जिक्र जो जलसो कराइंदा। 「 इम्तिहान आया। 「 इम्तिहान आया। 」 इम्तिहान आया।  " इम्तिहान आया। 「 " इम्तिहान आया। "
पर हो पोइते कोन हटिया यार रुसी विया माइट रुसी विया पर हे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा सच्चा रहा दीन ते साबित कदम रहा अल्लाह पाक फरमाए तो ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून ये मानो इन्हनि जे मथां न दुनिया में खौफ हूंदो पाण त बेखौफ पर वला हुम यहज़नून आलिम सगोरा बेटा खौफ गम चवंदा आहिनि पंहिंजे जेको तुंहिंजो गम आहे खौफ आहे अल्लाह से फरमाईंदो उन तां त खौफ लही वेंदो पर जई इहो तरीक़ो इख्तियार कयो अगर चे वडी दाढ़ी ना आहे वडो पटको बदल कोने पर पोइ बि इहो माण्हू क़यामत जे ॾियारे पंहिंजी बिरादर उहे दोस्त जेके इस्लामी कम में हिननि जो साथ ॾिनो रब तो फरमाए उन्हनि खे बि अदा जॾहिं हीअ महफ़िल पेश थींदी पुट जी ख़ुशी वारी रब फरमाईंदो अब्दुल तोखे छा खपे अर्ज़ कंदो साईं जेके उन महफ़िल में वेठा इन्हनि खे बख़्श त जन्नत ये मूंसां गॾु जन्नत असां ख़ुश नसीब जलसे करण वारा ख़ुश नसीब जलसे में अची जेके वेठा उहे भी ख़ुश नसीब बी जाए थे अल्लाह पाक फरमायो इन्नल लज़ीना कानू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका जेके मानू चवन था असां जो रब अल्लाह है इन्हीं रस्ते में उन्हनि ते इम्तिहान आया आज़माइशूं आयूं पर उहे न झुकिया न फिकिया पंहिंजे ईमान सां साबित कदम रहा ऐ वफा कंदा रहा एड़न मानू ते अल्लाह जा मलाइक रहमतूं अची वसाईंदा आहिनि ऐं तव्हांखे ख़बर आहे अदा अब्दुल वारनि साईं जो मीलाद ऐं साईं कंहिंजो थोरो रखंदो हिंदुस्तान जो हिकिड़ो फ़कीर हो मूंखे नालो दिलि तां लही वियो अची वेंदो वो वॾो वापारी गुज़रियो ग़ालिबन रतन गैर मुसलमानो वॾो वापारी हो होलसेल जा उन जा दुकान उठ पलाणे अरब मुल्क में निकतो व्यापार जे न्यास उन टाइम में मदीने वारे साईं जी उम्र मुबारक 6 साल हुई 6 साल ही व्यापारी रतन फकीर व्यापार कंदे कंदे मक्के में आयो मक्के में जॾहिं दाख़िल जो त हिकिड़ो खॾो हो खान हुई अल्लाह जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खान में बीठा हाणे रतन फकीर सही दोस्तनी सोचो त इहो अरबन जो ॿार हेठ लही त वियो आहे पर हाणे मथे चढ़ी नथो सघे हू पंहिंजे उठ तां लही
आम बार आम शहजादो समझी हथ ॾिनई हथ ॾे साईं जो हथ वठी साईं के उन हेठ वारी जाइ मां मथे आंदाई तो साईं मुर्की फरमायो जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह शुक्रिया। हाने इया गाल थी एतरी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्र वधी 40 के पाती 6 सालन जा उन टाइम हुआ 40 मां 6 कढो त चोटी साल अञा बाकी हो 34 साल विच में गुजरी विया। साईं करीमन नबूवत जी दावा कई किन के गाल वणी किन के न वणी। अबू जहल सदाई एतराज कंदो रहो उम्र भर न वञी मोकिया बोले के वधार बदना पर अबू जहल अंधो थियो काठ पियो कलमा भरे। अबू जहल अंधो थियो काठ पियो कलमा भरे सो थोड़ बचो भागन भरियो मुहिंजा मिठा तुझे करे। हानो को शेर गरजी पढ़ायो अज तार मां बेड़ो तरियो मुहिंजा मिठा तुझे करे। अज तार मां बेड़ो तरियो मुहिंजा मिठा तुझे करे। छा बिलाल ऐ छा करम वाह वाह सखी तुझी सखा वाह वाह सखी तुझी सखा। हबशी मगर मौला घुरियो मुहिंजा मिठा तुझे करे। अज तार मां बेड़ो तरियो मुहिंजा मिठा तुझे करे। अबू जहल न मञो हाने अबू जहल मुनाज़रो भी न खटे पर जिद भी न छड़े जिद जे घोड़े ता न थे लदो पर हाने जिता गुजरे बार सब चवन तो कूड़ो पे वजे जाहिलन जो पी पे वजे। साईं नालो रखियो अबू जहल पो हिन पंहिंजे दोस्त हबीब यमनी के घुरायो। हबीब यमनी जो को शर्त रखियो सो मशहूर आलिम नमा के बुधायो आ त उन्हनि जो 14 जो चंड असांखे लाए दे कर से वञो। पो साईं यो मौजो चंड वारो भी करे ॾेखारियो। चांद झुक जाता झल उंगली उठाते महद में
चांद झुक जाता जिधर उंगली उठाते मैं तुम्हें क्या ही चलता था इशारों पर खिलौना नूर का। हणे चंड जो लथो साईं दोस्तरी मक्के में ही रतन फकीर जो हिंदुस्तान में सुतो पियो गर्मी चंड जो लथो जागियो पे चंड जो मुइजो चंड लहे हिन जो ॾिठो खणी दबर भगो अंदर घर हाणे हिने ॾाढो रुनू रड़ियूं कयूं घरवारनि जो छा थियो चई मुंहिंजे मथां चंड ते किरियो पर आउं बची वियुसि। बहरहाल हाणे उहो ॾाढो ॾिनू ॾाढो फिक्रमंद रहियो त मूं ख्वाब ॾिठो आहे अलाए मुझो कारोबार हलियो वञे मुझा फसल वञनि मता मूंखे को नुक़सान पहुचे ख़ौफ़ में मगी केॾा न निकिरे न कुझु हलंदे हलंदे कुझु ॾींहंनि खां पोइ अरब मां हिकिड़ो काफ़िलो उन्हनि को वापारी हिन जे दुकान ते वेठा कचहरी कयूं कचहरी कंदे कंदे ॻाल्हि निकिती रतन फ़कीर चयो अरबियो नई का ॻाल्हि ॿुधायो चयूं रतन नई ॻाल्हि ॿी कान्हे का हाणे वेझड़ाईअ में असांजे मके में हिकिड़ो अहिड़ो जवान आयो आहे जंहिंजो नालो मोहम्मद अरबी आहे असांजे माण्हुनि चयो चंड लाहे ॾेखार हुन आंगुर जे इशारे सां चोॾहीं जो चंड लाहे ॾेखारियो तॾहिं रतन चयो हाणे चयो कुछ ॾींहं में अहिड़ो महबूबा जो गुलाबी गुल टिड़िया जहिले मोहम्मद मीर थसना हुस्न जा हुल हलिया जहिले मोहम्मद मीर थसनालो दरिया पानी मिठा मेवा सितारा सिज बनियूं बिज मोती गुलड़ा ठया जहिले मोहम्मद मीर थसनालो हुस्न जा हुल हलिया जहिले मोहम्मद मीर थसनालो ज़माना ही ज़मीनू मको मिठड़ो मदीनू भला बिल्कुल बन्या जहिले मोहम्मद मीर थसनालो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह
प्यारा मुसलमान भाईरो आने रतन चयो तो अमा भले सामान खणी हलो इन्हीं जवान जी ज़ियारत करण आऊं भी हे त माण्हू असां तव्हांजो महबूब हज़रत अबू हुरैरा मिशकात शरीफ में हदीस तो बयान करे त मदीने खां ॿाहिर हिकिड़ो यहूदी हो यहूदी वो धनार हो चराओ बकरियूं रिढूं चारींदो हुयो यहूदी उन जे बकरियुनि में बगड़ आयो बगड़ उन हिकिड़ी बकरी खे चक विधो चक विझी करे पंहिंजे तरफ़ गिरण लॻो धराण जी नज़र पइजी वई उन बाठो खयो उन बगड़ खां बकरी छॾाए आयो हाणे बगड़ कावड़ में ॾुख में वञी पत्थर जे मथां वेठो चवे थो त मूंखे त रोज़ी मिली पर इहो धनार मूंखां खसे वियो हाणे जानवर ॻाल्हायो हींअर जेकॾहिं हे ला कैमरा या ही लाउड जी लठो या ही बब्बू ॻाल्हाए त अवां सब जूं नज़रूं हेॾां थियूं हल बब्बू पियो ॻाल्हाए लाउड पियो ॻाल्हाए हैरान थी वेंदा तव्हां त दोस्तो हे बि हैरान छो धनार बकरियुनि चारण वारो चई त कहिड़ो ज़मानो अची वियो आहे जो झंग जा जबल जा बगड़ पिया ॻाल्हाइनि त बगड़ जवाब ॾिनो धनार जे तोखे मुंहिंजे ॻाल्हाइण ते एॾो अजब थियो आहे ताजुब थियो आहे त पोइ बकरियूं मुंहिंजे हवाले कर वञ मदीने पाक में बिनी जहान जो सरदार ॾिसी आ जेको फर्श ते वेठो आ अर्श जूं ॻाल्हियूं वेठो ॿुधाए क़यामत जूं ख़बरूं थियणियूं न थियणियूं सभु ॿुधाए पियो प्यारा मुसलमान भाइरो हाणे धनार चयो या तो अटकल कया मुखे ओडा मोकले मुखा बदलो वठंदे बकरी खाई वींदे चयाई ओ धनार मुखे रब जो कसम जे मुझे मोहम्मद खे ॾिसण वींदे त मां तुझे धन जो मालिक थी संभालींदुस तुझो धन चारींदा हू त वाइदो वठी धनार हलियो मदीने बाठो हवाले मदीने पाक जे पयो हलदे हलदे जने मदीने जे शहर में आयो पुछा कई अदा मदीने वारो साईं किथे मक्के पाक में आयो ही मदीने जो मदीने में आयो मदीने वारो साईं किथे मिलंदो साहबा वठी आया दर खां जॾहिं बिहारियूं महफ़िल लगी पई ही जॾहिं दरवाज़े ते बीठो अल्लाह जे हबीब फरमायो हिन खे वठी अचो ही पाण कोन आयो आहे हिन खे झंग जे बगड़ मोकिलियो आहे इल्म ग़ैब ॼाणो असां अहल सुन्नत वल जमात जो अक़ीदो आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे ॾिनल इल्म सां ग़ैब ॼाणण वारो नबी घणा माण्हू चवंदा न ग़ैब सिर्फ़ अल्लाह ग़ैब सिर्फ़ अल्लाह पर ॿियूं अहिड़ियूं जॻहूं अल्लाह से फरमा अल्हम्दुलिल्लाह सब तारीफ़ मुंहिंजे लाइ पोइ अवां पंहिंजे मौलवियुनि जे इश्तिहार में तारीफ़ न कयो पंहिंजे मदरसनि जी तारीफ़ न कयो कंहिंजी न मुल्क जी कयो न माउ पीउ जी कयो न दोस्तनि जी छो अल्लाह से फरमा तारीफ़ मुंहिंजे अवां हरू भरू ॿियनि जी तारीफ़ था कयो पर ईअं न आहे ईअं न आहे
जे इं ना है तो पो मुझा प्यारा दोस्तों हिं भी कोने तो मऊबन के इल्म ना साईं शय छड़ी केड़ी हजरत अबू हुरैरा तो फरमाया कि जब फजर पड़ी साईं बीठा ओ हल दे सब गाल हिते थींदी यो ही सब बुधाया वरी अगी जी नमाज आई वरी नमाज पढ़ी वरी शुरू था साईं अबू हुरैरा तो फरमाए त साईं पंहिंजे उम्मत मजा जेके जन्नती हुआ उन्हनि जा नाला भी लकब उम्मी मगर कौनो मका के गैब से वाकिफ खुदावंदे ताला के पढ़ाए ऐसे होते हैं असां जो अकीदो आहे अल्लाह जे ॾिनल इल्म सां मदीने जे मीर हर शइ जी ख़बर ॼाण हिकिड़ो किताब आहे उनजो नालो आहे अरवाए सलासा किताब उनमें हिकड़े मौलवी साहब जी तारीफ मौलवी हिकड़ो हकीमुल उम्मत जेके चली उन जे मौलाना अशरफ अली थानवी जो हिकड़ो गुलाम हो शायद जुम्मन फकीर नालो हो या को या जुम्मू मौली साहब वट मानू इंदा तावीज लिखन से मुके तावीज लिखले औलाद थे वो मौलाना अशरफ अली थानवी तावीज लिखदो वेड़े फकीर के चवंदो हिन के दे त हिते बधे मां थे या कंध में या माई के बधे वो यो फकीर मौलाना अशरफ अली थानवी जो जने हुन के तावीज दींदो हो तो हुन के चवंदो हो तो तोके पुट सिंधो या थी मौलाना अशरफ अली थानवी जे फकीर खादम के एडी खबर पवे पई त माई पुट जण जी या धी पो मदीने वाले साईं जे इल्म जो कमाल छा अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्हीं के अचण जो जने वे जो आयो साईं जे दरबार में रसूलुल्लाह जे चेहरे ते नजर पई गुरबत जे जा कुठल मुंह राह में रलदे ॾिठा घूर जा घायल सवे बेमौत मुंह मरदे ॾिठा हिक मां चमवल तुझी अखड़न जो वॾा मर्द मथे रब थई मारे हर चौक ते रोंदे रलंदे ॾिठम ताना दिले रब थई मारे दोस्तों हिन थरार कलमू पढ़ियो मुसलमान छो साईं जे पासे में बैठो कई वक्त के दिल में ख्याल पैदा थियो तो मुआरी अयन जो बकरिन जो छा थियो त साईं उन जे दिल जी गाल जाने फरमायूं धनार थरार पंहिंजे धन जो बकरिन जो फिक्र न कर मोहम्मदी महफिल में बैठो है क़यामत ताईं तुझी बकरिन के लहर जने साईं जी महफिल खत्म थी ही आयो बकरिन जे दिसे त बकर जा पोया बई पैर जमीन जन अग्या पैर मथे में लठ फासाए हेडा बकरी पी वने तो वारियो वरी धन में वजे हेडा बकरी पी वने तो उनके वरायो वापस धन में वजे धन वेठो संभाले जने मुजा प्यारा दोस्तों धरार मोटियो
तने उन बगड़ पूछो ऐ थनार ने खबर तो के मुझो आका किए लगो तो के मुझो महबूब किए लगो हे चवन लगो जिए मुंड ठो अजुआ को ठो भेनर अमा को ठो है माखी मिसरी खंड कनाला मिठल मोई जो मिठो अजुआ को निठो दोस्तों हाँ धनार पहुंचियो बगड़ के चीज तो चयो थी वाह जो जवान वाकई फर्श ते वेही अर्श जूं ॻाल्हियूं वेठो ॿुधाए बगड़ ॻाल्हायो त ही हैरान थी रतन विच में भी लई ॻाल्हियूं अची वई प्यारा मुसलमान भाइरो हाने रतन हलियो मक्के पातो घणे सालन खां पोइ 34 साल पुछा के आई तो मोहम्मद जंहिंजो नालो आहे किथे मिलंदो ॿारनि ॿुधायो तो मस्जिद में वेठो आराम रतन बाहर घोड़ो या उठो प्यारे अंदर आयो आ सामो अल्लाह जो महबूब बैठो आ रतन जो अंदर आयो साईं परे का फरमायो रतन भिंदी भली करे आया जी करे आया रतन हैरान थियो न मुझे की मुलाकात न कुछ नालो वठी पियो साईं के ॿुधाए पासे में बैठो साईं कलमू पेश कयो कलमू पढ़ी मुसलमान थियो साईं फरमायो हाने हथ में रतन के हथ में हथ फरमायो रतन 34 साल गुजरी वियान तोखे गाल विसरी वई आ पर मां मुस्तफा के याद मुझी उम्र 6 साल हुई अवा मक्के में आया हिकड़ो खडो मां उन में भी रोज तवा आया मुखे तवा हाथ दिनो पो मुखे बाहर कजो मु अवा के जो जज़ाकल्ला अज 34 सालन का बाद चंट जो मौजूदो देखारे रब करीम तो के हित घुरायो आ हाने अल्लाह सीधो फरमाए मुझा महबूब रतन वारो थोरो लाए छड़की तुझो हथ वठी रतन तो के मथे चाड़ियो हो तवा हथ वठी जहन्नम कडी जन्नत में दाखिल करे तनसो अल्लाह जे महबूब एतरे थोरे के बर्दाश्त न कयो उन जो उजूरो नु पतरो अदा अब्दुरऊफ जा महबूबन जो मिलाद मलायो पंजे बच्चे जे मिलण जी खुशी में अच्छा अल्लाह जो हबीब अदा अब्दुरऊफ के छड़ दी अल्लाह जो महबूब अवा सा के छड़ दी साईं अल्लामा जलालुद्दीन सयूती पंहिंजे किताब शरह सुदूर में लिखियो त हिकड़ी असां जे पाड़े में माई हुई अल्लाह वारी दरवेश उहा मौत ते मरण ते हुई उन्हनि जे ॻोठ में शहर में अहिड़ो माण्हू हो जेको मैयतनि जा कफन लाहे उहो खपाए वरी अटो अन वठी घर वेंदो माई के खबर पई त ही कफन चोराइंदो हाने आऊं पे मरण वारी है हे मुके बख्शीदो तो कोन सोन चोर के घुराए कि मुझे कफन जा पैसा आज वठी
मुझे कफन के मुखे वडो न बेजो न चोर चोर न न मां आऊं एड़ी गाल को न फरमाई या वायदो कर मुझे कफन न लाइंदे या पैसा वठी जो मुझे वायदो आ को माई बटन का गुजारे वजन का बाद जने जनाजो जो वो कफन चोर माई जे जनाजे जी टी सफ में जी बिठो वो इन लायो तो माई दफन किथे था कर हाने जेरे जो गालियो हाने माई मरी वे हां जा कर पर हनन के का माई टकरी कोनी वो बुधाइंदो है शेख इब्राहिम जी घरवारी साईं शेख पंजो कबीर शाह बुखारी असा हैदराबाद जो कहानी से जुमन सा गड रखेला उथल जे कब्रिस्तान में जो मुकाबलो जो जाम वडे फैसलो कयो सैयद चो तो आऊं करामत में जोर आया शेख इब्राहिम चो आऊं जोर वो नाम सा फैसलो कयो तो भला अवामा को असा के करे तले करे दिसो पंजो कमाल करे करे मानू जो पेरी मल्ल सैयद जी साईं कबीर शाह फरमान असा जी बी मल्ला पेरी मल्ल शेख जी वो शेख साहब कंटी जो वन बिठो उनके हकल के हल घर तो वो कंटी जो वन शेख इब्राहिम सा गड हलल हलल साईं फिदा हुसैन शाह जे बाजार जे तविना उते जेके भी वणन नमन ये साईं सा गोठा गडजिया इते वण यो कोनो ये साईं फिदा हुसैन शाह सा गडा प्यारा मुसलमान भाईरो हाने शेख इब्राहिम हकल नी कंडी जो वण हलियो हली जरे घर पाता त पान घर आयो शेख साहब माई के चेजा जी मुजी करामत दिस बाहर कंडी जो वण हकले आयो या त माई चयो शेख इब्राहिम अन्या इन मंजिल जो कोन चोई सैयदन सा मुकाबलो न कंदो कर अज मु तुजी इज्जत रखी जाम था बराबर बीठा हा ब्या मानू बीठा हा मु चोदान मुंजो मुर्स जी बेइज्जती थींदी इन जे करे हकल तो नी पाणुन में हथ मुजा माई के जी निशानी माई उन वट दोस्तली अटो पे अटो त भरिया जी वनी दिस जे कदी वण जो पाड़ में अटो लगला तमा सच्ची है जे न मां कुड़िया वनी शेख साहब ॾिठो त पाड़ू कच्चे अटे मजा भरियो हाणे हिन के माई का टगरी कानी माई के खणी आया कब्र में दफन क्यों हन पे ॾिठो ते निशानू पे बनाई मानू हलिया पोया हिन जी पंजी कार्रवाई शुरू कई मिट्टी लाए कब्र जा अडा हटाए अंदर दाखिल थी माई जे कफन में ही हथ वधई त माई पंजो हथ कफन मा कढी इनजे हथ में हथ विझी जी बेहया जन्नती थी जन्नतिन जा कफन तो कढी चोरई ही ते एकदम सुक थी क्या मां मु गलती वाकई के मु तो सा वायदो कयो पर हाने आऊं हैरान इन गाल में तू तो जन्नती आई आऊं जन्नती के थी तू मुखे भी चवे भी तो जन्नती थी ए जन्नती जो कफन तो चोरई माई साहबा फरमायो ओ चोर अज जने मुझे नमाज़ी जनाजा पे थी तू टी सुफ में बीठो है मुंह तो के डिठो पे ऐ जने अवा नमाज पे पढ़ी त मां दुआ घुरी मुंजा मौला मुझी नमाज़े जनाजा में जेके भी कांजी आया हैं उनन के जन्नत जी टिकट दे इनन के न दिस मुखे दिस अल्लाह सही मुके इल्हाम कयो त माई तुझे जनाजे में जेके आया से
मूं जन्नती बनाए छॾिया आहिनि तूं बि त उन जनाज़े में हुए मुंहिंजे मिसाल ॾियण जो मक़सदु इहो आहे त जे माई जेका महबूब जी उम्मतणी हुजे उन जे जनाज़े में माण्हू अचनि उहे त जन्नती थी वञनि मुस्तफ़ा जे मीलाद में अची वञनि उन्हनि खे जन्नत कीअं न मिलंदी अवां रसूलुल्लाह जे मीलाद में महबूबनि जे ज़िक्र जी जलसे में आया अल्लाह कंदो अदा अब्दुर्रऊफ़ जा त बेड़ा पार थींदा ऐं अदा राहील खे त रब करीम नवाज़ींदो राहिब अदा राहिब उन्हनि ते त ख़ुसूसी महिरबानी थींदी पर इंशा अल्लाह ताला असां ऐं तव्हां जे मथां बि इंशा अल्लाह महिरबानी साईं मोहम्मद उमर ॾिनो हे मूंखे यादि हो हाँ हाणे वरी तुंहिंजो थोरो थी वियो मूंखे हूअं मुंहिंजो थोरो तोते थिया ऐलान मूंखे यादि हो ॿिन्ही जलसनि अञा सुभाणे राति आहे ॿेलो पर उन खां बाद में ॿ प्रोग्राम हिकिड़ो साईं पीर सवाई ते बि जलसो आहे उतां जी तारीख़ साईं जाफ़र मूंखां वरिती आहे ऐं ॿियो जलसो उथल में न ॿियो जलसो आहे पंहिंजो अदा मोहम्मद बोहार साईं शेख धणीअ रहमतुल्लाह अलैह उन्हनि जो सालियानो उर्स जेको अदा खलीफ़े मोहम्मद उमर जी निगरानी में थींदो आचर जे ॾींहुं 23 तारीख़ नवंबर सुबुह जे मूं सां गॾु ॿिया बि कुझु आलिम हूंदा ख़िताब ख़ुसूसी मुंहिंजो आहे उन में बि तव्हांखे दावत आहे उन में शिरकत कयो अदा उमर जो हौसलो वधायो घणे खां घणा अचिजो जलसे खे कामयाब बनाइणो जेके बि तरह में जलसा जिते पुॼी सघो न उते असांजी पाकिस्तान में हिकिड़ी जमायत जलसो कराची में 60 जा मुला जेकब बादशाह माण्हू ये इन्हनि में इको आहे ॿधी पंहिंजे प्रोग्रामनि खे कामयाब कंदा हल कराची में बि हिननि जी एतिरी जमायत इहा ख़बर कोन्हे कराची में 2 माण्हू आहे ॿिए पासे या फलाने शहर में उथल में जलसो जो विंदर में जो हल हेॾी पब्लिक इहा ख़बर कोन्हे घणा माण्हू सिंध खां वठी आया बस उतां ईअं अवां में असां में इको हुजे ॿधी जलसो किथे हुजे कमकार न आहे त उन जलसे में शरीक थी जलसे खे कामयाब बनायो तव्हांजो अॻियनि खे बि ख़बर पए त हिते बि आशिक़नि जी जमात आशिक़ अल्लाह साईं कंदो त अदा अब्दुर्रऊफ़ उन जो बचड़ो साहिबज़ादो अदा नंढड़ो राहिब ख़ुदा उनखे आबाद कंदो अल्लाह कंदो अदा अब्दुर्रऊफ़ पोटा पोटियूं ॾिसो इंशा अल्लाह ताला ऐं आख़िर में अर्ज़ इहो आहे ऐं ॿियो ऐलान ही आहे हा साईं हर साल जिया हिन साल दरगाह अल्लाह आबाद शरीफ कंडियारो मुंहिंजी बि हाज़िरी लॻंदी आहे उर्स में अवां खे बि हर साल वांगे हिन साल दावत ॾिनी थी वञे त 22-23 नवंबर कंडियारे में इहो सालियानो इज्तिमा साईं सोने साईं रहमतुल्लाह अलैह जो उर्स उन में अवां खे शिरकत जी दावत आहे बाक़ी रवानगी जे लाइ वञण जे लाइ साईं दोस्तरी साईं वारनि सां राब्तो कजो अवां खे तरीक़ो सॼो ॿुधाईंदा दोस्तो आख़िरी वक़्त नमाज़ मोकिले मस्जिदूं ख़ाली थी यादि रखिजो जंहिं ॻोठ जी मस्जिद आबाद उहो ॻोठ आबाद मस्जिद में तूं कहिड़ियूं टाइलूं हण मुनारा हे हो शो शा रंग रुंग मस्जिद एॾी ख़ुशि कान्हे मस्जिद ख़ुशि तॾहिं थींदी आहे जॾहिं नमाज़ भरबी आहे
नमाज़ुनि मां जॾहिं भरबी पोइ दुआ घुरंदी आहे मुंहिंजा रब जीअं हिननि मूंखे भरियो आहे हिननि जा घर तूं भर जीअं हिननि मूंखे आबाद कयो आहे हिननि खे तूं आबाद कर जीअं तुंहिंजे घर खे हिननि सिंगारियो आबाद कयो हिननि जा घर तूं आबाद कर दोस्तो नमाज़ जी पाबंदी कयो मस्जिदूं आबाद कयो पंहिंजे बच्चनि खे क़ुर जी तालीम ॾियो पंहिंजा बच्चा पढ़ायो जेके माण्हू अवां जा बच्चा पढ़ाइनि पिया उन्हनि जी ख़िदमत कयो उन्हनि सां ताउन कयो त मज़ीद अवां जे बच्चनि खे टाइम ॾेई सघो दीन जी ख़िदमत करे सघनि ऐं पाड़े सां भलो हलो साईं टे क़िस्म कया टे दफ़ा फरमायूं वो मोमिन ना है मोमिन ना है मोमिन ना है खुदा जा कसम खणंदा विया साहब अर्ज़ कनि वो केर फरमायूं जे मां पाड़ो खुश न हुजे पाड़ो बेज़ार वो मोमिन पाड़े ओड़े पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत कयो दोस्तो मुसलमान के मुसलमान समझी भले कहिड़ी क़ौम सां तालुक बीमार थिए तो पुछो उन सां मोहब्बत कयो अल्लाह साईं खे इहा मोहब्बत ॾाढी वणंदी ऐं पंहिंजे भेणुनि जा हक़ रखंदा न कयो पंहिंजे भेणुनि जा हक़ पंहिंजूं न्याणियूं वॾ वार मौला अली साईं खे साईं फरमायो हैदरे करार टिन ॻाल्हियुनि जी पाबंदी हिकु बांग अचे त बस ॿिए नंबर में जनाज़ो ॾिसो त कमु छॾे उनखे कुलो जनाज़े खे कुलो टी ॻाल्हि न्याणी जवान थी वञे शरई उज़ुर न हुजे त पोइ ॾींहुं ॿ बि न लाहे बस उनजो हक़ अदा कयो उनखे परणाए छॾियो तो दोस्तों अल्लाह सही अदा पंहिंजो अब्दुल रऊफ़ साहब ऐं उन जा मिट माइट भाइर जेके बि उन सां साथ ॾियो बीठा अल्लाह कंदो आबाद हूंदा रब अवां खे बि आबाद कंदो अल्लाह नंढे खे वॾी उमिरि ॾींदो हाणे सभई उथी वियो सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह अलैका जा कुनी के वक्त आना जा कुनी के वक्त आना कलमाए तैयब पढ़ाना मकरे शैतान से बचाना अपनी दामन में छुपाना या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह सलावतुल्लाह अलैका सब पंहिंजी पंहिंजान ते वियो मुझा करीब रहंदो मुझा रहीम रहंदो असांजे भाउ मुजाहिद अदा अब्दुल साहब अॼु वॾी ॻाल्हि कई आहे अहिड़े दौर में पंहिंजे बच्चे जी ख़ुशी मीलाद मुस्तफ़ा सां मल्हाई सुभान अल्लाह असां ॿियनि मुस्लमान जे लाइ वॾो सबक़ आहे या अल्लाह पाक अहिड़े दौर में अदा अब्दुल कुर्बानी ॾिनी आहे मुझा रब उनके घर के आबाद रखा मुझे बच्चे नंढे के आबाद रखा संदस के आबाद रखा जिन माइट साथ ॾिनो उन्हनि खे आबाद रखा ऐं जॾहिं परे परे खां पधरो करे हिते आया ऐं मुंहिंजा मालिक वेठा
इन्हनि जो पंध सजाए इन्हनि खे बि आबाद रख बीमारियुनि मुसीबतुनि आफ़तुनि शामतुनि बला खां बचाए मुंहिंजा करीम रब पंहिंजे मिठे मुस्तफ़ा जे मीलाद जे सदके ही ॻोठ आबाद रहे धरती आबाद रहे या रब्बुल आलमीन ये सभई ॾिणूं ॻोठ आबाद रहे शाद रहे नंढा वॾा आबाद जेके बीमारुनि खे शिफ़ा ॾे असांजी भेण जी परवीन बिंट मोहम्मद साहब या अल्लाह पाक सां बीमारुनि खे शिफ़ाए कामिला अता फरमा असांजी भेण बीमार आहे उनखे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमा मुंहिंजा करीम रब अस्पतालुनि में घरनि में जिते बि को बीमार उनखे शिफ़ा अता फरमा असांजे भाउ असांजे उबदार दोस्त अदा कामरान जी घरवारी बीमार आहे मुंहिंजा मालिक साईं उन्हनि खे ख़ुशूसी शिफ़ा अता फरमा तंदुरुस्ती अता फरमा जिन जिन दुआनि जे लाइ चयो आहे उन हक़ में दुआऊं क़बूल फरमा जेके गुज़ारेदा आहिनि उन्हनि जी बख़्शिश मग़फ़िरत फरमा मुंहिंजा मालिक साईं असांखे राम कर असांखे मके मदीने जो हाज़िर नसीब फरमा या अल्लाह जेड़ा असांजा पेर हुजनि ओड़ा ख़ैर हुजनि इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना मौलाना शफीना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि दोस्तों ये किताब आहे जो सिंधी में पहिरीं फारसी में हो उन जो तर्जुमो से मोहम्मद जान कयो आहे